ओम शांति। हाणे असां बाबा खे याद कंदासीं। खुद के आत्मा समझी बाबा खे याद करो। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान। बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। रहम दिल आहियां। सदा उमंग उत्साह में रहण वारी। सदा सुखी आत्मा, शक्तिशाली आत्मा। सब कुछ तुंजो तुंजो करण वारी आहियां। मुंहिंजो कुछ भी न आहे। ओम शांति। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि जीवन में असांखे माण्हू भगवान अर्थ दान ॾींदा आहिनि, है न। भगवान जे नाम जो दान ॾींदा आहिनि, मतलब भगवान जे लाइ दान ॾींदा आहिनि। लेकिन भगवान के त शरीर ई न आहे, उहो त अशरीरी अजन्मो आहे न। त उहो असांजा पैसा वठी छा कंदो, उहो असांजी चीजूं रखी छा कंदो। जेको बि असां भगवान जे अर्थ दान ॾींदा आहियूं न, उहो असांजो जमा थींदो आहे, जो असांखे पोइ जीवन में मिलंदो आहे अॻियां, है न। जीवन में असांखे या हिन जन्म में या ॿिए जन्म में त ज़रूर मिलंदो। लेकिन भगवान खे सभिनि खां सुठो दान कहिड़ो लॻंदो आहे। कोई भी माण्हू कंहिं भी धार्मिक स्थान ते वेंदो न, त हुते कुछ न कुछ दान करे ईंदा या कुछ न कुछ छॾे ईंदा। कई माण्हू न पंहिंजी चपलियूं छॾे ईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि शरीर आहे न आत्मा जी जूती आहे। ये जे शरीर जे लाइ तव्हां एॾो माण्हू अहंकार कंदो आहे, श्रृंगारदो आहे न, भगवान हिन शरीर खे कीअं ॾिसंदो आहे, तव्हांजे शरीर खे जूती जूती जे मुआफ़िक ॾिसंदो। भगवान खे ॾिसंदा आहिनि हिन शरीर खे भगवान खे ॾिसंदा आहिनि जूती जीअं। जीअं शरीर खे तव्हां चओ था न मुंहिंजो शरीर, हिनखे भगवान जूती जीअं ॾिसंदो आहे, जीअं त इहे तव्हांजी आत्मा जी जूती आहे। त जेका धार्मिक स्थान ते माण्हू चप्पल छॾे ईंदा आहिनि या गुम थी वेंदी आहे त माण्हू ख़ुशि थींदा आहिनि न। त परमात्मा चईंदो आहे, इहे देह अभिमान रूपी, देह जो जेको अभिमान आहे न कि मां मुंहिंजो शरीर इहो, मां ईअं, इनखे भूलो, इनखे छॾो। भगवान त असांखे चई न, इहे जेकी देह रूपी जूती आहे न, इन जो अभिमान छॾो। खुद खे इहे न समझो, खुद खे आत्मा समझो। छो जी आत्मा ई त ॾिसे थी, ॻाल्हाए थी, कम थी करे न। अॼु असांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे, तॾहिं त असां हिन अखियुनि सां ॾिसी था सघूं, मुख सां ॻाल्हाए था करे सघूं, कननि सां ॿुधी था सघूं न। जंहिं ॾींहुं असांजी आत्मा निकिरी वञे त असांजो शरीर त हिते ई रहिजी वेंदो। असांजो आत्मा वञी ॿी नयो शरीर वठी वठंदी आहे। सोचो जॾहिं असां अगरि पंहिंजे एक्यूरेट समय ते शरीर छॾंदा आहियूं न, त असांजी आत्मा ॿियो शरीर वठी बि वठंदी आहे। हिन मां निकिती ऐं ॿिए शरीर में हली वई गर्भ में, ऐं माण्हू वेही हिते रोईंदा। अगरि समय ते आत्मा शरीर छॾंदी आहे, अॼुकल्ह समय खां पहिरियों बि बीमारी या कंहिं कारण माण्हू शरीर छॾे थो छॾे, उहा आत्मा खे त थोरो भटकणो पवंदो आहे।
लेकिन अगर जंहिंजा जीअं आत्मा जो हिते दाणो पाणी पूरो थियो, हिसाब किताब पूरो थियो न, उहो हिन आत्मा हिन शरीर खां निकिरी उहो ॿिए गर्भ में वञी करे पहुची बि वेंदी आहे। ऐं असां वेही हुनजे शरीर खे क्रिया करम 12 ॾींहं ईअं हूअं, हुन खां पोइ श्राद्ध आदि है न। सतयुग में पता आहे छा थींदो, हाणे कलयुग आहे न, हिन खां पोइ कहिड़ो ज़मानो ईंदो, जॾहिं असां सतयुग में कोई आत्मा शरीर छॾंदी न, त हुनखे भई शमशान ताईं बि माण्हू ईअं थोरी खणी वेंदा। भई शमशान घाट में बि जेको माण्हू हूंदो हुनखे ॾींदा, उहो जलाए करे हली ईंदो। हीअं थोड़ी सतयुग में 12 ॾींहं कोई माण्हू गम में वेंदा, हुते त बैंड बाजा वॼंदा आहिनि, हिते बि काथे काथे वॼंदा आहिनि, है न, हिते बि काथे काथे वॼंदा आहिनि। छो जी नयो जीवन मिलियो न। हाणे ॾिसो तव्हां हिकु ॻाल्हि ई सोचो, हाणे माउ बाप आहिनि, है न, जे माउ बाप जा ॿार वॾा थी विया, उन्हनि जी शादी बि थी वई, उन्हनि जे ॿारनि जी बि शादी थियण वारी आहे या थी बि वई, है न। ऐं उहा जेकी तव्हांजी माउ पीउ आहे, जंहिंजो बि माउ पीउ हूंदो, उहो त वीचारे ॿुढे शरीर में हूंदो, है न, हुनजी हल्दी हूंदी हाणे घर में। हाणे नयो ज़मानो आहे, सभु पंहिंजे नए रीति हलंदो हूंदो, है न, त उहो छा करे, उहा आत्मा हुन शरीर में वेही बसि वेठी आहे, उथे थी, खाए थी, उन खां कोई पुछे या हुनखे कोई ॿुधाए त उहो वीचारी ॿी टेंशन कंदी, हीअं कर, ऐं कोई हुनजी ॿुधे ई न, है न। त ॿुधायो हुनजो जीवन सुठो आहे? न सुठो आहे न। भई अगरि कोई ॿुधे बि, हाणे सभु माण्हू सेट थी विया, सभु पंहिंजे पंहिंजे जीवन में सेट थी विया आहिनि, बाक़ी टेंशन आदि दुख आदि माण्हुनि खे त आहे सही, है न, लेकिन उहो ॿुढे शरीर में छा करे, उहा आत्मा वेही करे हॉस्पिटल वठी वेंदी, डॉक्टर ॾे वठी वेंदी, हा भॻवान खे यादि करे हुनजे लाइ दुआ करे सघंदी आहे, इहो कमु करे सघंदा आहिनि, है न। बुढ़ापे में माण्हू इहो कमु करे त हुननि जो बुढ़ापो ॾाढो सुठो थींदो। बाक़ी अगरि वो ॿियो कुझु चाहिनि कि इअ असांजी इअ ॿुधनि, असांजी ईअं करनि, है न, ॿार ईअं करनि, कपिड़ा लाहे अचे, रोटी ठाहे, ॿार खे ईअं कर, फिर चिक चिक थी वेंदी न। त हाणे हुननि जी ज़रूरत आहे माउ जे रूप में। माउ जो पार्ट पहिरियों जीअं रोटी आदि ठाहे ॾींदा हुया, हा माण्हू चइण में त चईंदो न न मुंहिंजी माउ ॿियो जीए, लेकिन असां अगरि समझदार थी करे ॾिसूं भई हिकु आत्मा खे शरीर सां गॾु छा छा खेॾण खाइण पीअण, हा अगरि हुनजी इच्छा आहे हुन ॿुढे शरीर में रहे ऐं अञा ताईं हुन संबंध में रहे त हुनजी इच्छा आहे, परंतु हिकु नॉलेज जे रीति सां, है न, कि ॿार बि पंहिंजे हिसाब सां सेट थी विया आहिनि, हा भई उहो माण्हू घर में वेठो आहे, भॻवान खे यादि करे थो त सभिनि जी मदद थिए थी, सभिनि खे सुठो लॻे थो, लेकिन शरीर त पुराणो थी वेंदो न, उहा आत्मा कुझु खाई पी थोड़ी सघंदी, है न। कुझु खाइण जी इच्छा बि थिए त ॿार ॾींदा हुनखे, ड्रिजदा, वरी कुझु ॾियूं, वरी बीपी शीपी आई थिए त असांखे हॉस्पिटल में वठी वञिणो पवंदो, है न। कोई ॿार हूंदा कि हल तूं खा खा, असां तुंहिंजी भले हॉस्पिटल वठी वेंदासीं त खाराए, पर डॉक्टर बि त परेशान थी वेंदा न, भले तव्हां वटि पैसो आहे लेकिन डॉक्टर त परेशान थींदा न, है न, कि हिकु पर्टिकुलर एज खां पोइ त इलाज बि न हूंदो। त अहिड़ी आत्मा शरीर छॾे त रोइबो या ख़ुशि थीबो, है न। ये मोह में न फंसो, समझदार, बाबा असांखे चए थो समझदार थियो, है न। अहिड़ी आत्मा अगरि शरीर छॾे, चलो कोई जवान ॿार या अञा हुयो, कंहिं कारण शरीर छॾे त माण्हू खे दुख थींदो आहे, लेकिन अहिड़ी आत्मा जो सभु कर्म पूरो थी वियो, ॿार बि पंहिंजे हिसाब सां हलनि था, उन्हनि जी ॿुधनि नथा, उहो बि वेठी वेठी कुझु खाई पी न सघे, अहिड़ी आत्मा शरीर छॾे त बैंड वाजा न वॼणा खपनि कि अरे वाह हुनखे हाणे नयो शरीर मिलंदो, वरी खां ॿार ठहींदी, वरी खां खेल कूद कंदी उहा आत्मा, है न। त इहो असांखे ज्ञान सेखारींदो आहे, है न। ऐं केरु सम्झो त हिन ई ज्ञान में असां सम्झूं, इहे असांखे अभ्यास करे मन खे पको करणो आहे, भई मन त न छुटी न ॾींदो, है न, मन त बेसमझ हूंदो आहे,
हुनखे समझदार ठाहींदी आहे बुद्धि। बुद्धि में सम्झ जॾहिं अची वेंदी कि अरे वेचारी वो बि आत्मा हुई न, असां शरीर थोड़ी आहियूं, असां आत्मा ई आहियूं जो हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि खे यूज़ करे कमु करूं था, है न। अखियुनि सां ॾिसूं था, मुख सां ॻाल्हायूं था, हथ पेरनि सां कमु करूं था, असां त आत्मा ई आहियूं न। भई मां आत्मा अगरि हिन अखियुनि सां सुठी रीति ॾिसी बि नथी सघां, मां आत्मा हिन शरीर सां काॾे वञी बि नथी सघां, कुझु ॿुधी बि नथी सघां, मुंहिंजो शरीर अहिड़ो पुराणो थी वियो आहे, लेकिन अञा ताईं माण्हू चवनि था न न तूं अञा ताईं हिन शरीर में रहो, त इहो त पंहिंजो स्वार्थ थी वियो न, है न। उहो माण्हू मुंहिंजो आत्मा जे लाइ त सोचनि ई नथा कि मां आत्मा खे बि त इहे सभु खाइण जी इच्छा थिए थी, लेकिन शरीर में डाइजेस्ट नथो थिए त मां खावां नथी, लेकिन उहो चवनि था तूं खिचड़ी ई खा, तूं दवाइयूं ई खा, लेकिन असांजे साम्हूं रहो हिन शरीर में। त इहे त इंसान जो स्वार्थ थी वियो, हीअ त ग़लति ॻाल्हि आहे न। कंहिंखे अगरि सम्झो तव्हांजो पुराणो कपिड़ो सुठो लॻंदो हुजे, है न, तव्हांजो पुराणो सूट तव्हांजे ॿारनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे, ऐं उहो फटी वियो आहे, हुन में तव्हां सिलाई बि कई, त बि तव्हांजा ॿार चवनि था न मम्मी तव्हां त इहो ई सूट पायो, इहो ई सुठो लॻियो आहे। तव्हां चईंदा न अरे हिन में एॾी सिलाई थी वई, एॾो फाटल कीअं पायां, माण्हू छा चईंदा, चईंदासीं न भई कलर बि फेड थी वियो, एॾा बार सिलाई बि लॻाए छॾी, सती बि लॻाए छॾी, त बि अगरि ॿार चवनि था न न मम्मी इहो ई सूट सुठो थी, इहो ई पाए, त तव्हां छा चईंदव ॿारनि खे कि अरे तव्हां में सम्झ कोन्हे छा, फाटी वियो आहे, पुराणो थी वियो आहे, हिनखे पायां या हिनखे फिटी करायां, ॿियो साफ़ सफ़ाई में लॻायां, चईंदव न। ऐं ॿार बि एॾा समझदार हूंदा, थोड़ी चईंदा मम्मी अहिड़ो सूट पाए, मम्मी तोखे नयो सूट था वठी ॾियूं, त इहो बि उहो ई आहे। अगरि शरीर रूपी कपिड़ो पुराणो थी वञे त ख़ुशी ख़ुशी सां असांखे उन्हनि खे उन आत्मा खे चइणो खपे कि न हाणे तूं वञ नयो शरीर वठ, पोइ नई रीति खेल कर कूद। हा बाक़ी इहो थींदो आहे कि उहा आत्मा काॾे वई, कंहिंजी धीअ पुट ठही, असांखे पतो न लॻंदो, है न। लेकिन अगरि असांजो हिसाब किताब हूंदो, अगरि असां भॻवान सां प्रार्थना करूं भई तूं हुनजे लाइ प्रार्थना करो इहा आत्मा जल्दी वञे हाणे ॿियो नयो शरीर वठी करे असांजे ई खानदान में अचे, है न। या ये सोचो, ये बि सोचो कि असांजे खानदान में अचे, चओ हिनजी धीअ ठही अचे, हिनजो पुटु ठही अचे, त इहे बि कॾहिं कॾहिं इच्छा पूरी थी वेंदी आहे, कॾहिं न बि थींदी आहे, कॾहिं हुनजो ॿियो काथे पार्ट हूंदो आहे। त अहिड़ा त इलाही माउ पीउ भाउ भेण पति पत्नी ॿारनि सां संबंध असां निभाए करे हाणे हिन शरीर में वेठा आहियूं न। हर हिक जो हिसाब अगरि इंसान सोचे न, ॾिस असांजो हिन सां हिसाब किताब आहे त असांजो हिते ई पार्ट आहे। कॾहिं कॾहिं कोई माण्हू न पश्चाताप कंदो आहे, केर केर कुझु जीवन में सम्झो कंहिंजी शादी थी त पश्चाताप कंदा आहिनि कि अरे मां अहिड़ी छोरी सां छो शादी कयो, माउ पीउ बि सोचदा आहिनि अरे असां अहिड़ी छो ढूंढे आयासीं, पर हुन इन समय इहे सोचो चलो हिन सां ई लेणो देणो हूंदो न, है न, इन जो असां सां हूंदो, असांजो हिन सां हूंदो, त पति इहे बि सोचे करे ख़ुशि थिए न कि अरे इन सां ई मुंहिंजो लेणो देणो हुयो, त इहे ई अचणी हुई, इहे ई आत्मा अचणी, न त ॾिसो हेॾी छोरियूं हेॾा छोरा आहिनि लेकिन हुन सां ई शादी छो थी थिए, है न। हुन ई छोरे सां हुन छोरी जी शादी छो थी थिए, उहे ई संबंधी छो था ठहनि, छो जी हिसाब किताब हूंदो आहे न, है न। त इन करे असांखे सदा यादि रखिणो खपे कि हर हिकु आत्मा जो हिसाब किताब हूंदो आहे, उन अनुसार ई जनम मरण थींदो आहे, शादियूं थींदियूं आहिनि, संबंध ठहींदा आहिनि, न। ॿियो कोई ईअं थोड़ी एॾा दुनिया में दुकानदार आहिनि, एॾा दुनिया में माण्हू आहिनि, असां हुन ई दुकान ते छो था वञूं, है न। उन ई असांखे घाटो छो विधई, उन ई असांखे ख़राब चीज छो ॾिनई, ॿियनि खे त न ॾिनई असांखे छो ॾिनई, है न। वो गाॾी वारो आयो तव्हांखे टक्कर छो मारियो, है न। त इहे असांखे इहे ज्ञान असांखे छा सेखारींदो आहे,
कि असां सभु आत्मायूं हिन शरीर रूपी जूती में वेठा आहियूं। ये शरीर खे असां कपिड़ो बि चईंदा आहियूं। बाबा परमात्मा असांखे सेखारींदा आहिनि ये शरीर तव्हांजो कपिड़ो बि अथव, ये शरीर तव्हांजी जूती बि अथव। है न, जंहिंखे तव्हां एॾो श्रृंगारो एॾो करो था, जॾहिं सोचो त सही उहो शरीर ठहींदो कंहिंसां आहे, है न। लेकिन शरीर कंहिंसां ठहींदो आहे? गंदगी सां ठहींदो न। अहिड़े गंदे शरीर में असां आत्मायूं वेठा आहियूं, ऐं हिन ई गंदगी सां ठहियल उहे शरीर जो माण्हू केॾो अभिमान कंदो आहे, है न। केॾो माण्हू हिन शरीर जे लाइ ख़र्च कंदो आहे, बसि मुंहिंजो इहो शरीर सुंदर लॻे। अंदरां छा आहे असांजे शरीर में, है न। पंहिंजो कोई माण्हू शरीर अगरि ॾिसे अंदरां कोई वीडियो में, त उहो ॾिसी न सघे। सभु थोरी ॾिसी सघंदा आहिनि, सभु डॉक्टर न ठही सघंदा आहिनि। डॉक्टर ठहिण लाइ बि हिमत खपे, छो जी शरीर में कट वट विझो, पोइ अंदरां छा आहे शरीर में सभु न ॾिसी सघो। त बाबा असांखे इहे सेखारींदा आहिनि कि हिकु आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठणी ई आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे वॾनि खे, है न, पंहिंजे ससु सहुरे खे, पंहिंजे माउ पीउ जो चयो नथा मञो, पंहिंजे हिसाब सां ई हलो था, उन खां पोइ त अगरि तव्हांजो सास ससुर हली वञे, माउ पीउ हली वञनि शरीर छॾे, पोइ थोरी दुख करणो खपे। हुन समय सोचियो मां वैसे बि माउ जी त ॿुधंदो न हुयमि, पीउ जी त ॿुधंदो न हुयमि, मां पंहिंजे हिसाब सां ई जीवन हलणु चाहींदो हुयमि। त हाणे मूंखे पंहिंजे हिसाब सां हलण लाइ आज़ादी आहे, त मां हाणे उन्हनि खे छो यादि करे दुखी थो थियां, है न। इहा आदत असांखे बदिलणी ई पवंदी, छो जो माण्हू अॼु साम्हूं अगरि कंहिं वटि फ्रूट आहे न, त हुनजी वैल्यू न आहे। अॼु साम्हूं खाइण लाइ चीजूं आहिनि न, त हुननि जी वैल्यू न आहे। जंहिं ॾींहुं घर में न हूंदो आहे न, उन ॾींहुं ई उन्हनि खे उहो खाइण जी इच्छा थींदी, ऐं पोइ उन्हनि वटि उहा चीज न हूंदी आहे, या पैसा न हूंदा आहिनि, या उहा चीज मिलंदी न आहिनि, त माण्हू रोईंदा आहिनि कि असांखे इहा चीज न आहे। ईअं ई दुनिया में ईअं ई थिए थो। साम्हूं तव्हांजो संबंधी अथव, माउ पीउ अथव, भाउ भेण अथव, उहो अगरि तव्हांखे कुझु चवनि था, है न, त हुनजी वैल्यू रखो न, कम से कम, है न। हुननि जी वैल्यू रखो कि चलो ठीकु आहे, न त हुननि खे छुटी ॾियो न। उहो वीचारा केॾा परेशान थींदा आहिनि न। अॼु ससु सहुरो केॾो परेशान थींदो आहे, माउ पीउ केॾो परेशान थींदो आहे, अगरि उहो ॿारनि जी मञे न, ओ सॉरी, ॿार हुनजी मञनि न। भई बचपन में त ॿारनि खे ज़बरदस्ती कराईंदा, लेकिन वॾेपन में छा करनि, है न। वॾेपन में अगरि हिकु ॿार ॿुधे बि न, ऐं माउ पीउ ख़ुदि जी ज़िम्मेवारी सम्झंदो आहे कि मुंहिंजो फर्ज़ आहे, त उहो वीचारो चई 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 चई, ऐं ॿार पंहिंजी मस्ती में मस्त रहंदो आहे। पोइ अगरि माउ पीउ बीमार थी वञनि या शरीर छॾे हली वञनि, पोइ ॿार दुखी था थियनि। मुंहिंजो माउ मुंहिंजी पीउ मदर्स डे फादर्स डे रोईंदा, है न। ॿियनि जा माउ पीउ ॾिसी दुखी थींदा। अरे त तव्हां वटि जॾहिं हुयो त हुनजी वैल्यू करो आहे न। ॿियनि जा ससु सहुरा जॾहिं पहिरियों हुया ससु सहुरा, त हुननि जी वैल्यू न आहे। अॼु ससु त चाहींदी न मुंहिंजी नुंहुं सभु कुझु सिखे, तॾहिं त घड़ी घड़ी चईंदी हीअ कर हीअ कर हीअ कर, न त पोइ ससु सहुरो जॾहिं शरीर छॾे हली थो वञे, पोइ छो था रो? पोइ त माण्हू खे उहो बि पसंदि न आहे, उहो बि पसंदि न आहे, त छा करे भॻवान बि छा करे ॿुधाए। न त आत्मा खे जल्दी वैराग्य अची वेंदो आहे। अगरि ससु सहुरे जी कोई न मञे न, त हुननि खे लॻंदो आहे हाणे असां छा करूं, है न। वैसे त बुढ़ापे में भॻवान खे यादि करण जो समय हूंदो आहे, लेकिन अगरि हुननि खे उहो नथो पुॼे, त हिकु अगरि ससु नुंहरियूं अगरि ससु जी न ॿुधंदियूं, त ससु बि सोचदी न हाणे मां छा करां, बसि हिते वेठी रोटी ई खायां, बसि ईअं वेठी हुजां, कोई ॿुधे त अथो न, कोई मूंखे कुझु खाराए त अथो न, मूंखे काॾे वठी त नथा हलनि। त हुनजी आत्मा खे जल्दी वैराग्य अची वेंदो आहे। उहो सोचदी आहे बसि हाणे मां मरां, हाणे मां हितां वञा, है न। तंहिंजे करे बाबा चवनि था कि
पहिरियों ई हर हिक संबंध जी जो उन्हनि जो संबंध में जो उन्हनि खे पाठ वॼाइणो आहे त उन्हनि खे वॼाइण ॾियो जेसि ताईं वॼाइणो आहे, है न। अगरि तव्हांखे खपे भई असांजा माउ पीउ जिंदा रहनि, असांजा ससु सहुरो जिंदो रहे, परंतु केसि ताईं, हा जेसि ताईं उहो चवनि था उहो चयो मंदा हलो, उन्हनि खे बि थोरो बहुत ॾींदा हलो खाईंदे ख़्याल खाइण लाइ, उन्हनि खे बि थोरो थोरो घुमाईंदा हलो त उन्हनि जी आत्मा खे बि ख़ुशी थींदी न, कि हा भई मुंहिंजी वैल्यू आहे न। अॼु ससु भले ई ॿुढी थी वई, कुझु खाई नथी सघे, अगरि तव्हांजी इच्छा आहे मुंहिंजी ससु ॿियो जीए त हुनखे थोरो थोरो कुझु न कुझु खाइण लाइ जो हुनजी इच्छा आहे हुनजी आत्मा खे उहो ॾींदा रहो, थोरो थोरो हेॾे होॾे घुमाईंदा रहो त हुनजी आत्मा ख़ुशि थींदी न। बाक़ी हिक ई जॻह बंदी रखंदव त थोरी जींदी, हू त वीचारी जेल में फसी वेंदी उहा आत्मा। हिकु त शरीर सां परेशान, ॿियो माण्हू हुनखे खाइण बि नथा ॾियनि, काॾे वञण बि नथा ॾियनि, ऐं आत्मा खे शरीर छॾण बि नथा ॾियनि, त इहे हिनखे छा चईंदासीं, अज्ञानी चईंदासीं न। त अहिड़ी आत्मा जे लाइ वो बेचारी फसी, जीअं जेल में न बंदी छॾींदा आहिनि कंहिंखे, ईअं बंदी छॾे, ऐं होॾां खां प्रार्थना करनि था कि कीअं मरे न, कुझु खाए बि न, काॾे वञे बि न, तव्हां वटि छा हिकु कमरे में वेठी रहे, हुनखे भॻवान जो नाम बि नथो सुठो लॻे। त अहिड़ी आत्मा जो वञण त सुठो आहे न, या त ॿार सम्झनि या उहा आत्मा जल्दी शरीर छॾे छॾे, ताकी भॻवान खे बि ॿियो कमु न आहे छा, घड़ी घड़ी बसि माण्हू बिना समझ से कुझु बि भॻवान खां प्रार्थना करे थो, कुझु बि चए थो, त भॻवान कंहिंजी ॿुधे ॿुधायो। वैसे थींदो सभु ड्रामा अनुसार, लेकिन माण्हू भॻवान खे बि प्रार्थना कंदा आहिनि। सम्झो उहा आत्मा त प्रार्थना करे थी मां जल्दी मरां मरां मरां, हुनजा ॿार चवनि था न हीअ जीए जीए जी, त उहो चए थी मुंहिंजी मूंखे घुमायो खारायो, उहो बि मारे नथा वञनि। त हिन करे बाबा चवनि था ज्ञान खे सम्झो, सिर्फ़ माण्हुनि जे पीछे मुंहं में न फसोसि, सभु आत्मा हिकु परमात्मा जी संतान आहियूं, सिर्फ़ु असां खेल था खेॾूं, है न। बसि असां हिते छा था करूं, खेल था खेॾूं, कोई शातो पाठ वॼाए, कोई शातो पाठ वॼाए, हर हिकु आत्मा हिक ॿिए सां संतुष्ट रहे, ख़ुशि रहे ऐं जीवन में अॻियां वधंदी रहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। सदा उमंग उत्साह में रही मन सां ख़ुशी जा गीत ॻाइण वारा अविनाशी ख़ुश नसीब ठहो, है न। जीवन में असांखे सदा ही जीवन में ख़ुशि रहणो खपे, है न। ख़ुशि नसीब सदा ख़ुशि रहण जे लाइ सदा मन में ये गीत ॻाईंदा रहो। अगरि तव्हां जीवन में सदा ख़ुशि रहण चाहींदा आहियो न, त सदा जीवन में ख़ुशि ये गीत ॻायो, वाह रे मां वाह, मुंहिंजो नसीब मुंहिंजी तकदीर केॾी सुठी आहे, है न। पंहिंजे जीवन में जो तव्हांखे सुठो सुठो प्राप्त आहे न, हुनखे ध्यान में रखी चओ मुंहिंजी तकदीर केॾी ऊंच आहे, मुंहिंजो नसीब केॾो ऊंचो आहे, है न। वाह रे मां वाह। ॿियो कॾहिं बि हीअं न चओ हीअं छो थियो, चओ जो थियो ॾाढो सुठो थियो। भले केतिरी बि वॾी ॻाल्हि अचे, हुनमें कुझु न कुझु सुठो हूंदो ई आहे, जो असांखे हुन समय नज़र न ईंदो आहे, सम्झ में न ईंदो आहे, पोइ सम्झ में ईंदो आहे। त सदा यादि रखो जो थियो ॾाढो सुठो थियो, ऐं सदा मां जी जॻह बाबा बाबा करो। बाबा मतिलब भगवान, आत्मा जो पिता। मां न करो, बाबा, सभु कुझु बाबा अर्थात असांजो पिता कराए थो। त सदा वाह वाह जा गीत ॻायो, सदा बाबा बाबा कंदा हलो, त जीवन में सदा ख़ुशि रहंदा। स्लोगन आहे जो संकल्प कंदा आहियो उनखे अविनाशी, उनखे परमात्मा अर्पण करो। भई अगरि असां सोचो मां अॼु खां हीअं कंदमि, त उहो भॻवान ते अर्पित करो, बाबा कल्ह खां असां हीअं कंदासीं,
पोइ ॾिसो ज़रूर तव्हां खां, पर अगरि वो तव्हांजे सुठे जे लाइ हूंदो न त ज़रूर कराईंदो। सम्झो तव्हां सोचो था कल्ह खां मां एतिरे बजे उथंदमि, है न, तव्हां भॻवान खे चयो, लेकिन अगरि तव्हांजो शरीर में एतिरो बीमारी आहे या जो बि तकलीफ़ आहे उन हिसाब सां तव्हांखे ओतिरे समय उथण ठीक न आहे, त भॻवान तव्हांजी मदद न कंदो, है न। भॻवान खे तव्हां चयो बाबा असां कल्ह एतिरे बजे उथासीं, लेकिन भॻवान खे पतो आहे अगरि एतिरे बजे उठी त वरी शरीर में कुझु थींदो, वरी चईंदी बाबा बाबा, त बाबा लेट ई उठाईंदा। त हिन करे बाबा असांखे चईंदा आहिनि जो बि संकल्प अचे थो उहो बाबा खे ॾींदा हलो, अगरि उहो सही हूंदो त बाबा असांखां पाणे ई कराए छॾंदा, न हूंदो त न थींदो। हिन में निश्चय बि खपे कि न थियो त हिन में कुझु भलो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।